अवल वलीम आलालम जो धणी अवल वलीम आलालम जो धणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे हाय हाय हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींह हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींह गंढिन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया सभिनी संदड़न खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे रामो ई राधा सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं हर छंछरु अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजनि छंछर जो ॾींहुं हुजे मुंद जेका हुजे मटिजी हुजे हाणे थधियूं जेके हुजनि रातियूं थी वयूं हुजनि पोइ थधियूं रातियूं मथां मसर हुजे हाणे सम्झो त सियारे जी तयारी करणु खपंदी हुजे जेके पंहिंजो जेके शयूं हुजनि सामान हुजनि सियारे वारा ख़रीदारियूं जेके हुजनि उहो ग़रीब माण्हू अॻे करे छॾे ताकी इहो न हुजे त ॾुखाईअ में पोइ वरी महांगाइनि में पोइ वरी न पुॼी सघे पोइ बालक जेके स्कूल वञनि उहे थधि में उहे पंहिंजो पोइ मथो बि ढके वेंदा हुजनि ईअं न त पोइ हींअर ॾिसो त बीमारियूं बड़ियूं कढ़ूं लॻूं पयूं हुजनि त उनजो बचाव करणु ज़रूरी हुजे त उनजो ख़्यालु पोइ हाणे वरी ॾिसो त पोइ इहो मशीनूं बि हली वियूं हुजनि इहे खंडु पीड़ण वारियूं खंडु महांगी थी वई हुजे पोइ भाॼियूं भुतियूं इहे बि त ॾिसो त ग़रीब माण्हू गुज़र कोन करे सघे ग़रीब माण्हू ॾुखनि में पोइ अघु उहे न मिलनि पोइ अघु पंहिंजे मर्ज़ी वारा पोइ हारी नारी मज़दूर जेको हुजे सॼो ॾींहुं न उण तुण में हुजे दादा हाणे ज़िंदगी जो छा थींदो हुजे पर हिकिड़ा ॿिया माण्हू हुजनि चवंदा हुजनि समाज जो छा थींदो हुजे मुल्क जे माण्हुनि जो छा थींदो हुजे हालतूं कहिड़ियूं हुजनि इन्हनि हालतुनि सां मुंहुं कीअं ॾियणु खपंदो हुजे उहे वरी सुजाग माण्हू हुजनि पाण खे कोशिशूं करणु खपंदियूं हुजनि पाण खे महिनत करणु खपंदी हुजे नसन पतन खां परे रहणु खपंदो हुजे अजायूं झेड़ा फसाद इहे जेके फज़ूल जेके ॻाल्हियूं हुजनि उन्हनि खां माण्हू खे पासे रहणु खपंदो हुजे तालीम ते माण्हू जेको हुजे घणो गौर कंदो हुजे हुनर ते गौर कंदो हुजे सुठी तरबियत ते गौर कंदो हुजे त पोइ इहे मसइला जेके हुजनि इहे माण्हू पाण हल करे सघंदो हुजे ऐं वरी महिरांटी जे तरफ़ां हाणे जेको सकाफ़ती ॾींहुं अचे उनजे लाइ जेको हुजे ॻाल्हि रखी हुजे जेका हर माण्हू खे पसंदि बि ईंदी हुजे त पढ़ो लिखो हुनुर सिखो पढ़ो लिखो हुनुर सिखो नसो छॾींदा हुजो सिंध खे संवारींदा हुजो सो इहा ॻाल्हि जेका हुजे अहम हुजे त असां अञा तालीम में पुठिते हुजूं हुनर में पुठिते हुजूं हुनर कहिड़ा हुजनि माण्हू ॾिसो त ही वॾियूं वॾियूं कंपनियूं हुजनि उन में इंजीनियर लॻा पिया हुजनि वॾियूं वॾियूं पघारूं खणंदा हुजनि वॾियूं वॾियूं उन्हनि खे सहूलियतूं मिलंदियूं हुजनि असांजा हर माह अञा को बीठो हुजे सीटी वॼाइण ते बीठो हुजे गाॾीअ खे धिकाइण ते बीठो हुजे चवंदो हुजे त मूंखे मज़दूरी न मिले माना इते असांखे एतिरी खोट नज़र ईंदी हुजे बाक़ी खणी जेको हर शइ हूंदे सूंदे बि जेकॾहिं असां माना जेको हुजे बेकार लॻा पिया हुजूं ऐं ज़िंदगी जेका हुजे उहा ईअं सूर जी गुज़ारूं त पोइ इन में ॿिए कंहिंजो बि कसूर न हुजे असांजे पंहिंजे सहूर जो कसूर हुजे पर असां वटि वरी इहो सभु को चवंदा हुआ हुन कहिड़ा काकरा हुजनि मूं हे करो हुजे असां वटि वरी सॼो ॾींहुं इहा बि ॻाल्हि हुजे त सुठनि ज़हननि खे वरी रुगो माण्हुनि खे बर्दाश्त करण में बि के ॾींहं के साल लॻियो वेंदा हुजनि पर हिकिड़ा माण्हू अहिड़ा हुजनि सहूर वारा जेके ॻाल्हि खे ॾिसंदे सम्झी वेंदा हुजनि उनखे सिस्टम में हलण जी ख़बर हुजे पर हिकिड़ा जेके हुजनि सिस्टम में हलण जहिड़ा बि न हुजनि उहे वरी पंहिंजी घड़त घड़ींदा हुजनि माना पोइ चवंदा हुजनि जीअं अंधी ऐं जंड हा पोइ न कंहिं कम जो माण्हू न कंहिं कार जो हा पोइ माण्हू पियो फिरे हेॾां खां होॾां पोइ न माण्हू खे मंज़िल मिली सघे न सुठी ज़िंदगी मिली सघे न वरी ईंदड़ नस्ल जो को मुस्तक़बिल ठही सघंदो इन जे करे जिथे बि हुजो भाईचारे में हुजो ॻाल्हि खे सम्झंदा हुजो ॻाल्हि खे बहितर खणी अॻियां वधंदा हुजो इल्म में अॻुभरा थींदा हुजो हुनर अहिड़ा सिखंदा हुजो जंहिंमें अवां बहितर थींदा हुजो बहितरनि जेको सिस्टम में हली सघंदा हुजो
बाक़ी जेके ॻाल्हियूं हुजनि हिकिड़ा माण्हू सॼो ॾींहुं ॻाल्हियुनि ते वक़्तु गुज़ारे छॾींदा हुजनि वक़्तु न गुज़रंदो हुजे अव्हांजी ॼमार अव्हांजी उमिरि वेंदी हुजे ठलियूं ॻाल्हियूं करे करे हा माण्हू वरी चवंदा हुजनि बसि यार गुज़रंदी हुजे वक़्तु कटींदा हुजो सो वक़्तु खे ईअं न कटींदा हुजो वक़्तु खे जेको हुजे कुझु हासिल करे कटींदा हुजो तॾहिं अव्हांजो नालो बि थींदो हुजे अव्हांजो मुस्तक़बिल बि ठहंदो हुजे पर रुगो इन सां ई न हुजे रुगो अव्हांजो कोन पर ईंदड़ वक़्तु जेको अव्हांजो औलाद हुजे उनखे ॾुखियाई थींदी हुजे उनजी अव्हां तरबियत न करे सघिया हुजो उनखे अव्हां अहिड़ो इल्मु न ॾेई सघिया हुजो उहे हुनर न ॾेई सघिया हुजो उन्हनि खे त उन्हनि ते ॾाढो ॾुखियो वक़्तु ईंदो हुजे पोइ न्याणी हुजे पुटु हुजे जेके बि हुजनि पोइ सम्झो त इहा अव्हांजो नसुलु जेको हुजे इहो पुठिते रहिजी वेंदो हुजे पोइ इहो तव्हां कॾहिं बि जेको हुजे दुनिया में सुरखुरू न रही सघंदा हुजो इन जे करे उहो कंदा हुजो जो चवंदा हुजनि त माण्हू हिते हुजे या हुते हुजे पर ॿई पासा कमु ईंदो हुजे सो वेही वक़्त खे न ज़ाया कंदा हुजो ॻाल्हियूं ठलियूं न कंदा हुजो ठलियूं ॻाल्हियूं करण वारा माण्हू हमेशह पुठिते रहंदा हुजनि अमल कंदा हुजो बहितर कंदा हुजो ख़ामोशी सां महिनत कंदा ॾेखारींदा हुजो जेको महिनत कस माण्हू हुजे हुनरमंद जेको भलो हुजे उहो पंहिंजे ख़ामोशी सां पंहिंजो कमु कंदो हुजे उहो हेॾां खां हेॾे न ॾिसंदो हुजे उहे ॾिसंदा हुजनि जेके वाइड़ा हुजनि उहे ॾिसंदा हुजनि बाक़ी जेके पंहिंजे कम सां कमु रखंदा हुजनि दुनिया में अॻु भरा उहे हुजनि उन्हनि खे पंहिंजे मंज़िल जी उनखे पंहिंजे औलाद जो उन्हनि खे ॿिए जो फ़िक्रु हुजे बाक़ी हू पोइ अॼाइनि ॻाल्हियुनि ॾांहुं न वेंदा हुजनि सो अॼोकी इहा ॻाल्हि खणी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया हुजूं यूट्यूब चैनल हुजे असांजो मेहरान टीवी एंटरटेनमेंट अव्हां उनखे सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उनखे बेल आइकन बि कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे सुबुह मेहरान खां वठी लाॾा लोक गीत जा राम राधा जो ही नंढिड़ो प्रोग्राम इहो अव्हां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते ख़ासि पर उन सां गॾोगॾु वरी मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे सो उन पेज खे बि अव्हां फॉलो कंदा हुजो उते बि ॾाढा माण्हू असांजा ॾिसंदड़ भला हुजनि उन पेज खे ॾिसंदा हुजनि फॉलो बि कंदा हुजनि उतां शेयर बि कंदा हुजनि उते बि नंढियूं नंढियूं खोड़ सारियूं चटपटियूं शयूं पयूं ऐं उन खां अलावा वरी जेको हुजे टीवी ते बि असांजो नंबर हलंदो हुजे उन ते फोन कॉल कंदा हुजो रामू इरादा हर छंछरु सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अव्हां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर हुजनि पर असां रुगो इहो हुजे त हींअर टीवी ते जेके टीवी ॾिसंदा हुजनि मेहरान टीवी असां उन्हनि जे ख़िदमत में बि हाज़िर हुजूं जेके वरी फेसबुक पेज ॾिसंदा हुजनि असां उन्हनि जे बि साम्हूं हुजूं त अव्हां उन ते बि जेको हुजे कमेंट कंदा हुजो उनखे शेयर कंदा हुजो पेज खे अॻिते वधाईंदा हुजो त इहे बि अव्हांजा वॾा कुर्ब हुजनि या अव्हां जूं महबतूं हुजनि ऐं पंहिंजो अहसासु ॾियारींदा हुजो त कहिड़े शहर खां किथे ॾिसंदा हुजो कहिड़ी कुंड में मौजूदु हुजो प्रोग्राम जी कहिड़ी ॻाल्हि वणी हुजे पर अव्हांखे सभु ॻाल्हियूं वणंदियूं हुजनि अव्हां उनजो जेको असांखे चवंदा हुजनि महबतुनि भरियो पैगाम ॾींदा हुजो उहो असां ताईं पुॼंदो बि हुजे सो अव्हां मिड़नी महिरबाननि जा लख कुर्ब वॾा वड़ हुजनि ऐं कराचीअ में असांजी सुहिणी सिंध जी दिलि हुजे कराची असांजी बि दिलि हुजे कराची कराचीअ में इंटरनेशनल फेस्टिवल थींदो हुजे सो उते ॿाहिरां जा जेके हुजनि सो ॾाढा राग वारा आया हुजनि हुनरमंद आया हुजनि ॾाहा आया हुजनि केतिरनि ई मुल्कनि खां आया हुजनि सो उते बि वॾो फेस्टिवल भलो हलंदो हुजे इंटरनेशनल सो इहा बि असांजे सिंध जी ख़ुशनसीबी हुजे त दुनिया जा माण्हू हिते ईंदा हुजनि ऐं उन्हनि सभिनी खे वरी अजर कोढियल हुजे कुल्हे ते पोइ मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे त उहा असांजी सकाफ़त असांजे मुल्क जी सुञाणप तोड़े असांजे धरतीअ जी सुञाणप उहे खणी हितां इनाम में वेंदा हुजनि त उहे बि ॾाढा ख़ुशि थींदा हुजनि ऐं उन्हनि जे लाइ बि इहे यादगार लम्हा हुजनि उन में ई फेस्टिवल में राति ड्रामो असांजे सुठनि साथियुनि पेश कयो हुजे हो जमालो जे नाले सां उनखे जेको हिदायत कयो हुजे उहो अलीगुल मलाह कयो हुजे उन में भला भला अदाकार मौजूदु हुजनि जावेद ठाकाणी हुजे ऐं ॿिया बि ॾाहा जेके हुजनि भलोड़ अदाकार हुजनि उहे मौजूदु हुजनि सो इहे बि असांजा जेके ॾाहा दोस्त हुजनि मज़ाह जा जेके दोस्त हुजनि उहे बि पंहिंजी किरत खे जारी सारी रखंदा हुजनि इन एॾे इंटरनेशनल इन मुक़ाबले में हू ड्रामो पेश पंहिंजो स्टेज कयो हुजनि सो अव्हां मिड़नी दोस्तनि खे बि मुबारकूं हुजनि ईअं अॻु भरा थींदा हलो वधंदा हलंदा हुजो पंहिंजी ॿोलीअ खे उचारींदा हुजो पंहिंजे ॿोलीअ लाइ कमु कंदा हुजो ॿोलीअ जी वाध वीज लाइ
ये ड्रामा हुजनि पोइ ये राग हुजनि कहाणियूं हुजनि तालीम हुजे माना लिखणियूं सुठो हुजनि सुठो जेके ॻाल्हियूं हुजनि सुठा सुठा जेके अमल हुजनि पोइ बेत हुजनि पोइ ड्रामा हुजनि पोइ अदाकारियूं हुजनि पोइ राग हुजनि पोइ शाइरी हुजे उनमें जेको हुजे अॻिते अॻिते वधंदा पर हुजे इन सां इन फेस्टिवल जी शुरूआत में बि भिटाई साईं जी जॾहिं वाई रखी वई हुजे त एतिरनि मुल्कनि खां जेके महिमान आया हुजनि उन्हनि ते ईअं सहर तारी थी वियो हुजे त हीअ कहिड़ी तंद हुजे हेॾो सुकून बख़्शण वारी तंद हुजे ऐं भिटाई जी उन तंद उन में सॼी माठार करे छॾी हुजे उन्हनि खे उहा ॻाल्हि रूह सां लॻंदी हुजे कलब सां लॻंदी हुजे त इहा असांजे सिंध जी सूंहं हुजे उहा भिटाई जी सूंहं हुजे तॾहिं त भिटाई सभिनी लाइ दुआ कई हुजे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी आयल महिमाननि जे लाइ बि इहा आमद बि उन्हनि जी जेका हुजे वायूं उन्हनि ॿुधियूं हुजनि भिटाई जी तंद ॿुधी हुजे सो ॾाढो सुठो लॻो हुजे हाणे वरी प्रोग्राम में अहिड़ी हिकिड़ी वाई पेश कंदा हुजूं उनखां पोइ वरी दुनियादारी बि कंदा हुजूं हाल अहवाल कंदा हुजूं त ईंदड़ वक़्त में छा थींदो हुजे ऐं सकाफ़ती ॾींहं लाइ कहिड़ियूं तयारियूं हुजनि सियारे लाइ ऐं असांजी सदोरी घर में कहिड़ियूं तयारियूं कयूं हुजनि सो इन जो बि ऐं वरी अवां सां फोन कॉल ते बि ज़रूर कचहरियूं कंदा हुजूं पहिरें हीअ वाई ॿुधंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग अव्हां संछर ऐं आचर ते सुबुह जो 10 खां 12 ताईं ॾिसंदा हुजो फोन कॉल ते शामिलु थींदा हुजो शरीक थींदा हुजो ॻाल्हियूं कंदा हुजो ॻोठनि जूं वाहण वस्तीअ जूं ज़माने में कीअं उथणु वेहणु खपंदो हुजे उहा ॻाल्हि कंदा हुजो हाणे सकाफ़त जी ॻाल्हि कंदा हुजो हाल अहवाल वंडींदा हुजो छो त अव्हां सां कचहरी करां बाक़ी त घर में ईअं सम्झो त रिली टंगी पई हुजे को थां पियो हुजे जे ईअं काठियुनि जी हड़ पई हुजे असांजो बाक़ी हाल हुजेव इहो हिकु छोर को हड़ाऊं रली टंगी पई हुजे बाक़ी अहिड़ी त राधुला नज़र न अचे अलाह हींअर ॾिठमि गुघीअ वांगुरु हीअं पई हुजी पोइ हाणे मां हिकु पई सा हुजां पई हुजां को छा को चुल्ह जो मारंगो हुजां बसि जीअं हो पोयां गुघी पई हुजे उन वांगुरु पई हुजां बाक़ी हाणे हरो भरो जेको हुजे न ॻाल्हि जो मोह न तुर सॼो ॾींहुं माण्हू रिॿंदो बि न हुजे मक़सद जी ॻाल्हि कंदो हुजे वरी बसि जा सॼो ॾींहुं बसि माण्हू कर गोवात में हो रेडियो हलंदो हुजे बटण जी ख़बर न हुजे किथां बंदि थिए माण्हू हीअं करे माण्हू पंहिंजो अहसासु ॼाणे त हा कंध बि लुॾंदो हुजेसि साह बि हुजेसि हीअ वरी मड मां ॿुधंदी हुजां त कहिड़ी जेको हुजे हिते राम कहाणी ॿुधाई रोज़ हाणे रोज़ राम कहाणी ॿुधाई पर मुल्क त उहो ई हुजे यारे रामण राधुल चवंदी हुजे सच पोइ भली लॻई मच हाणे मूंखे सच बि चवंदी हुजे वरी मूंखे मच रोज़ इहो रिॿंदो हुजी कहाणी त साॻी माण्हू अचे त सुबुह सां को अजूड़ी भेनर मारी आया ओ रणल जे तरो शाम में ईअं को माण्हू हीअ मडम वरी ईंदी हुजे सुबुह सां हाणे त बीहंदो हुजे हाणे वरी सुबुह सां सही हुजे छो माण्हू पंहिंजी बि का रखंदो हुजे जा बसि सॼो ॾींहुं जेको हुजे हुनमें हुजे टरड़ाइप में हाणे मैडम जहिड़ी वकालत करण आई हुजे या मैडम जेका हुजे मूंखां पुछण आई हुजे त ही पाड़े वारा किथे रहंदा हुजनि या मैडम वरी सूबेदार हुजे पुछण आई हुजे त छा कंदी हुजे ॿुधाईंदो हुजे माण्हू को हीअं कंदी अचां कजाए त चढ़ी बैठी हुजां कुॾंदी ईंदी हुजां ॻाल्हि करी तूं शर्म मूंखे अचे ॿियो छा हुजे कंध न लुॾंदो हुजे हाणे न लुॾंदो हुजे कंध न लुॾंदो हुजे हरो भरो जेको हुजे न ईअं न कंदो हुजे हाणे जहिड़ो मैडम जो फोटू टंगियो बीठो हुजां त मुंहिंजे हल हरो भरो ॼाड़ी हरण राधुल जो कमु न
ना हुजे मां तू हिन रगो सॼो ॾींहुं ॼाड़ी हणी चई त बस भलो रामण हुजे न पर हीअं मोर हुजी वॾो हीअं ॾिसां मूं चई हो ज़ोर हुजे राधलीअ जो हाणे रुगो फोटूं टंगो पियो हुजेसि हा हा कंहिंजो फोटू टंगियल राधलीअ जो ऐं बाक़ी तूं छा हुजी आऊं वरी छा आऊं हे पूरी नादी जी नादी आॾो पई हुजे ॾेहाॾियूं सुॼंदो वेंदो हुजे हाणे वरी मस्करियूं कंदी हुजे हाणे स्टार्ट थी हुजे हाणे मस्करियूं स्टार्ट छा थी हुजे सच ॻाल्हाईंदी हुजे पोइ मच भली लॻे हा मच छो हिकिड़ो त लॻंदो ॾिसी त मौसम जी मट सट थी हुजे त माण्हूअ जी तबियत में बि मट सट थींदी हुजे हो तो बस करे बीहंदो हुजे असांजो पाण मगज कमु न कंदो हुजे हूअं वरी सो थाम ठाहींदो हुजे तुंहिंजो मगज अञा गुॾड़ियूं ठाहींदो हुजे माना चवण जो मक़सद इहो हुजे कि माण्हू खे हूअं बि तबियत में बि नाचाकाई थींदी हुजे मौसम जी जेका मट सट हुजे त माण्हू जी तबियत में बि मट सट थींदी हुजे तो वांगुरु त न हुजे ॿार हुई हिकु न पोइ मैडम इहे ॿार हुई हिकु मैडम खे न थधी जी न कोसीअ जी न मींहं जी न वाव जी बसि इहो तुरलो ॿधो पियो हुजे साॻो ई साॻो मैडम हाणे जेको हुजे न सो हाणे मैडम खे थधि लॻी हुजे माना हाणे घर जो थांव न धोंदी हुजे कम खां जेको हुजे उहा ठूठ हुजे हाणे मैडम बसि इहो कम करे वरी तूं कंदो हुजे मैडम ते मौसम सुबुह सुबुह ठिकर तो धोता हुजनि फरिया तो ॾिना हुजनि मैडम ॻाल्हि करी तूं शर्म मूंखे लॻे मैडम ते मौसमुनि जो असरु थींदो हुजे हाणे हिन ते गर्मियुनि जो असरु थींदो हुजे हिन ते ॻाल्हि हुजे माण्हू खे मौसम जो थींदो हुजे हा मैडम असरु थींदो माण्हू खे त थींदो हुजे बाक़ी हाणे तो बुंड खे न थींदो हुजे त पोइ मुंहिंजो हिन में कहिड़ो कसूर हुजे माण्हू ज़माने सां हले को थिए वेहे माण्हू पोइ बाक़ी ज़माने सां न हलूं त छा करूं बाक़ी रगो तोसां वेठा हुजूं राधुल जो जेको ज़माने में कमु हुजे तो अञा ॾिठो ई न हुजे बसि करे वेहंदो हुजे असां पाण ज़माने में उथूं वेहूं कम करियूं सॼो ॾींहुं पंहिंजे कमकार में हुजूं तोखे कहिड़ी ख़बर हुजे सॼो ॾींहुं घर में वेठो हुजे लोला खाई खटूं भञी राधुल पोइ कपिड़ो खपाईंदी हुजे मेहंदियूं खपाईंदी हुजे ठपा हणंदी हुजे पोइ हे कम कंदी हुजां हा मैडम हे सॼे मुल्क में दुनिया में गेंडे जा गुल खपाईंदी हुजे वॾो करे पूरो अधु महीनो जेको हुजे त चए रामला मौसम हाणे मटिजी वई हुजे मूंखे मज़ो न ईंदो हुजे हाणे हिन जे तबियत में त लाज़िमी ॻाल्हि हुजे इंसान जेको हुजे उनखे त पोइ तबियत में त थींदो हुजे बाक़ी हाणे जेको इंसान न हुजे पोइ उन ते का मयार न वरी चवंदो जा मां त माण्हू हुजां मूंखे थींदो हुजे वरी चवंदो जा सरो न अचे सियारो न अचे हिन राधलीअ लाइ हाणे हिन जी वरी जे तबियत सही बरोबर हुई तोखे हुजे उन्हारो अचे चवी बसि हाणे गर्मी हुजे हाणे इहो फसल कीअं थींदो हुजे गर्मी हुजे वरी जो अचे सियारो त चवी हल राधुल वॾो सीउ हुजे हाणे इहो कमु कीअं कंदो हुजां बरो त तोखे हुजे ॿार हो हाणे आउं चवां त हींअर इहो ईंदो हुजे सकाफती ॾींहुं को सुई खणंदी हुजे को हुनर कंदी हुजे मुंहिंजे लाइ को भरींदी हुजे को पहिराण को ठाहींदी हुजे गुलनि फुलनि वारो गुल फुल हणी चुट हणी ॾींदी हुजां हुजे बि वॾो मोर ठाहू कोच बसि आढियल मखियल हे सूटरियल हुजे हा पुछो न असां त गुल ठहंदा हुजनि असां ओ हे हथ जी जरी न लगी हुजे जहिड़ो हुजे तहिड़ो ईअं निकितो हुजे हलो 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 वाह हलो अबा केरु कड़े सर का बा मां मटनी वटि ॻाल्हायां हाजी शम्स मीर जट हाजी साहब छा हाल हुजे ठीकु हुजे चङो भलो तबियत खैर 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 तव्हां ॿुधायो सभु ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ॾे ख़ैर हुजे ठीकु हुजो अलाह साईं ख़ैर करे अलाह साईं ख़ैर करे अलाह साईं ख़ैर करे कीअं वक़्तु गुज़रंदो हुजे भले पार वेठा हुजो प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो फर्स्ट क्लास अॼु बरसाति आहे असांजे मदीने पाक में तव्हां ॾे आहे मींहुं वसंदो हुजे हा हा ऐं मौसम भला कीअं हुजे अदा हुते फर्स्ट क्लास माना मौसम फर्स्ट क्लास उते जी मुंद मौसम छा सम्झंदी उते जी त हाणे ॻाल्हि ई बि हुजे न अदा ॿियो सभु ख़ैर हुजे कल मके पाक में मदीने पाक में दुआ घुरियूं न त बरसाति वसई हा बाबा हा वाह 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 हा साईं उते त तव्हांजा मालिक वेठा हुजनि बाबा पाण छा सम्झंदा हुजो
हा हुते ॿिन्ही जहाननि जो सरदार आहे, हुते रबिल आलमीन जो घर आहे। बसि पोइ तव्हां सम्झंदा हुजो हिते त बाबा जा ॻाल्हि करो सा त उहा सम्झो त सुणे पियो सुणे। हा हा साहब, हला हा साहब काॾे हमारा छा वठंदो हुजे छा कुझु हर मां? हा हमारा कुझु वठंदो हुजे छा? छा कढंदो मुंहिंजो खीसे मां को ख़र्ची कढंदो हुजे छा? हा ख़र्ची पियो कढे न। हा न चए भाभी त ज़ेरा ॻाल्हाईंदो त हुजां। माथा बस अथनि न, हो सम्झी लो, राधा जे नाले ते त राति जी केरु आहे, नालो छा अथसि? अञा इहो बहस हलंदो हुजे? हा इहो बस थो हले। हा चलो फोन रखंदो हुजे त ॿुधाईंदो हुजां। रख फोन। हेॾो मथो हणो हुजे, हे रामू बागड़ी, हीअ राधुल बागड़ियाणी, हे जेका हुजे न घर खां अचे वञे। पंहिंजो घर हुजे महल, सीस महल। हा सो हिते रहंदा हुजूं, असां हिक ॿिए जे मथे में लॻा हुजूं, पोइ इहो असां हलंदा हुजूं। बर्दाश्त करूं, राधुल त तमामु घणो कयो हुजे। सो उन कयो हुजे बर्दाश्त। हा हा हलो हलो वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां अदा? छा हाल हुजे अदा? ठीकु हुजे, चङा भला तबियतूं ॿार हुजनि? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जा लख एहसान करोड़े कुर्ब मालिक जा। साईं तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे? तबियत सिहत सही आहे? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। तव्हां कीअं हुजो अदा? ठीकु ठाक हुजो? अल्हम्दुलिल्लाह आदि, तव्हां बि ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे? ख़ैर ख़ैर, दुआऊं लॻूं पियूं हुजनि। ॿियो को हाल को अहिवाल ॾींदा हुजो? अब रंग कीअं लॻंदा हुजनि? साईं वॾे अरसे खां पोइ टीवीअ ते वेठा आहियो, तव्हांखे वॾी जस जो अहिड़ी सोढ़ी सोच में, अहिड़े सोढ़े ज़माने में हेॾो कुशादो प्रोग्राम पेश कयो था। सुठी मूसीक़ी, सुठी चूंड, बसि माशाअल्लाह यार, अल्लाह साईं तव्हांखे हिन में कामयाबु कंदो। बसि अब दुआड़ी कंदा हुजो त अवां सभिनी जे लाइ सुबुह जो ईंदो हुजे माण्हू, तव्हां ताज़ा तवाना थींदा हुजो। छो दौर ॾुखियो छो हुजे, ॾुखियो दौर हुजे, कहिड़ियूं बि हालतूं हुजनि, माण्हू खे ख़ुशि रहणु खपंदो हुजे, पंहिंजा कम करणु खपंदा हुजनि। साईं ॾुखियो दौर हिन जे हिसाब में आहे न, जेके ॾिसो वञे त तव्हांजे प्रोग्राम जी मूसीक़ीअ जी चूंड या हिन जी चूंड, अॼु जा नवां फनकार त ख़बर न आहे असांजी नई टहीअ खे, नई नस्ल जे लाइ काॾे वठी वञणु चाहींदा, पर वरी बि इहो आहे त हिन प्रोग्राम जे ज़रिए सिंधी नौजवान तमामु सुठो मैसेज वञे थो तव्हांजे प्रोग्राम में। बसि अवां ॾिसंदा हुजो, अव्हांखे ॻाल्हि वणंदी हुजे, पसंदि कंदा हुजो, सम्झो त इहा असांजी कमाई हुजे अदा। हा वाह जी जी साईं। अब असांजो फसल बि इहो हुजे त असांजी कमाई बि इहा हुजे, ऐं अव्हांजे मोहबतुनि जा तलबगार हुजो, असांखे बि इहो खपंदो हुजे। बसि उहो तव्हांखे प्रोग्राम खे ॾिसी करे तव्हांखे चई छॾियो त अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह तव्हांजी तमामु ज़बरदस्त मूसीक़ीअ जी चूंड, पर प्रोग्राम पंहिंजो मट पाण आहे। बसि इहे अव्हांजूं मोहबतूं लख थोरा वॾा वड़ आबाद हुजो मोहबतुनि में हमेशा। वॾी महिरबानी अदा, सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। बाक़ी हाणे रही ॻाल्हि त अञा ताईं असांखे माण्हू ॾिसंदा हुजनि त इहे ॿई कहिड़ा चहिरा हुजनि, किथां जा हुजनि, अञा वरी न ख़बर पई हुजे उन्हनि खे त पोइ हाणे छा चवंदो? पोइ हाणे असांखे साल गुज़री विया हुजनि, ॾियारी हणी 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 हाणे त साब अची पूरा थिया हुजो, पोड़ी थी हुजे। हा राधुल पोड़ी थी हुजे, बाक़ी अञा ॾीकरो हुजे, अञा ॾीकरो हुजे, अरे अञा ॾीकरो हुजे, भेट कंदो हुजे, ख़बर पवंदी हुजे। हाणे मां जनानी थींदो हुजां, वरी भेट कंदो हुजे त ख़बर पवंदी हुजे, ॻाल्हाईंदो हुजे त सॼो सहकंदो हुजे। हरो भरो ॻाल्हि न ॻाल्हि जो मोह न तुर, पाण ॻाल्हाए हाणे वञी असां सही त चवंदी हुजे, वक़्त थियो हुजे, हिते बि त माण्हू खे साल थिया हुजनि, तोखे साल न थिया हुजनि, कल्ह आयो हुजे, जुग छुड़ी हुजे अचे। हा शुक्र हुजे भला मालिक साईं जा लख एहसान हुजनि, पोइ बि जुग जा हुजूं त बि हलंदा हुजूं, या बि मालिक जो करम हुजे, अञा बि शुक्र हुजे, अञा बि दुनिया पुछे त शुक्र हुजे, मालिक जो शुक्र हुजे, दुआऊं हुजनि, चङनि भलनि जूं दुआऊं हुजनि, अमड़ जूं दुआऊं हुजनि, हलंदा हुजूं, साण करे त भले कंदो हुजे। अब असां हिन धरतीअ जा रहवासी हुजूं, दरावड़नि जे दौर खां वठी असांजा नसुल हिते रहिया हुजनि, हिन धरतीअ जा रहाकू हुजूं, मुंहिंजो दड़ो मुंहिंजी सुञाणप हुजे,
ऐं साध बेलो मुंहिंजी सुञाणप हुजे, सखर मुंहिंजी सुञाणप हुजे, ऐं जेको हुजे हैदराबाद मुंहिंजी सुञाणप हुजे, ऐं सुहिणे लतीफ़ जे नगरीअ ते रहण वारा असां जुरादुलई असांजी सुञाणप सिंधू दरिया हुजे। पोइ माई कलाचीअ खां कारूं जरतुई ऐं कसमोरतुई जेके बि मुंहिंजा मारवड़ा झांगिड़ा रहनि उहे असांजा भाइर हुजनि, उन्हनि सां असांजूं मुहबतूं हुजनि, उहे सम्झो त जीअं खीर में खंडु हुजनि असांजे लाइ ईअं हुजनि। सो अबा असां इन धरतीअ जा रहाकू हुजूं, बाक़ी असां ॿई हिक ॿिए सां जेको बि हुजे इहो वात विंदुर कंदा हुजूं, अव्हां जे साम्हूं हुजूं, अव्हां पसंदि कंदा हुजो, इहे ॿिली अव्हां जा वॾा वड़ हुजनि। हाणे वरी हलंदा हुजूं सकाफ़ती कलाम भलो हुजे यकतारो ऐं चपड़ी ते सो इहो अव्हां ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि अचो। अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। ॿीहर भलीकार चवंदो जावां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल खनि सां जित रहंदा हुजो, ख़ुशि सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं हाणे जेको हे असांजो प्रोग्राम थींदो हुजे, हफ़्ते में इहो प्रोग्राम असांजो कंहिं ॾींहुं जेको हुजे अजरक ठहण वारनि जे नाम हुजे, कॾहिं जेके हुजनि इहे असांजा हुनरमंद जेके बि हुजनि उन्हनि जे नाम हुजे, छो त इन्हनि खां हुनर जेके हुजनि इन्हनि खे अव्हां हथी वठराईंदा हुजो, इन्हनि जा बाह ॿेली थींदा हुजो, इन्हनि जी साराह कंदा हुजो। हलो हलो वालेकुम सलाम, केरु अदा कहिड़े शहर खां अदा? अदा ॻाल्हायूं था असां गवादर खां ॻाल्हायूं था, हुमायूं ॻाल्हायां पियो। अदा जो ख़ैरु आहे, तव्हांजो प्रोग्राम ॾाढो असांखे पसंदि आहे, असां दिलि सां ॾिसंदा आहियूं हर हफ़्ते इतवार ते। अदा गवादर वारा टीवी जो आवाज़ घटि कर त कचहरी तोसां कंदा हुजो, गवादर खां फोन कई हुजे। हा यार इहो टीवी जो आवाज़ घटि कर, न त आऊं अचां इहो आवाज़ घटि करे वरी मोटी ईंदो हुजां। आवाज़ दा घटि कयो टीवी जो। हा हा घटि कंदा हुजो। ॿियो ख़ैरु हुजे, ठीकु हुजो? अमन आहे तमामु करे सभु ख़ैरु हुजे। गवादर में वेठा हुजो, केतिरे अरसे खां वेठा हुजो हिते गवादर में? गवादर में हिते असांखे 3 साल अरसा हुजे। वाह 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 वाह। प्रोग्राम हर हफ़्ते ॾिसंदा हुजो रामू राधा? सर रामू राधा असां यादगिरी सां ॾिसंदा आहियूं, असां पूरी कचहरी ठाहे पोइ ॾिसंदा आहियूं। वाह वाह वाह। प्रोग्राम वणंदो हुजे, ॻाल्हि वणंदी हुजे, महिरान टीवी ॾिसंदो हुजे? जी बाबा, महिरान लाइव ॾिसंदो। वाह वाह। ॿियो सभु ख़ैरु हुजे? अदा ठीकु ठाक लॻा पिया हुजो? अॼु ख़ैरु आहे। अब गवादर कॾहिं ईंदा हुजो तोड़ त यार इहो गवादर त असांखे घुमाईंदो हुजे। गवादर किथे तव्हां घुमी हुजे? गवादर को पहाड़ हुजे, न पाणी हुजे, न कुझु। हा बा अबा गवादर को पहाड़ हुजे, पत्थर हुजे, किथे घुमजे? पोइ हे पहाड़ बि असांजा हुजनि, माण्हू ॾिसंदा हुजो, घुमंदा हुजो, शोभा। हाणे कॾहिं अची वेंदव भला? असां अॼु फोन कई हुजे, माना हाणे तोसां दुआ सलाम थी हुजे, पोइ इहो घुमंदा हुजूं त कीअं इलाइक़ा हुजनि, कहिड़ा जबल हुजनि, कहिड़े क़िस्म जा, इहो ज़रूरु ॾिसंदा हुजो न, माण्हू सिखे ॾिसे। न न भले अदा ॾिसो, छो न ॾिसो। पोइ पाणी लाइ तरसी वेंदव? आओ महीनो तर कोन कंदव? छो महीनो तर कोन कंदव? पाणी पीअण लाइ हफ़्तो तरसी वेंदव, हिकिड़ी बोतल 2 ॾींहं खां 4 ॾींहं हलाइणी पवंदव। पोइ अव्हां उते कीअं वेठा हुजो, पोइ पाण कीअं रहंदा? असां ॾा वॾा मुश्किल वेठा हुजूं, कुतनि जो पीतल पाणी पींदा आहियूं। पोइ इहो त हाणे अव्हां उते छा पंहिंजी बनी बारो करो, इन जे करे रहिया पिया हुजो, जा माल जे करे मालवंद कंदा हुजो? दुआ कर बारिश थिएगा गवादर में, बनी बारो किथे असां बारे में तमंदा को कराची को पंजाब में को किथे किथे कमाए गुज़ारो कंदा घर वारा घर वेठा। पोइ तव्हां माल मता हुजे उन ते गुज़र बसर करो सा। माल मता किथे हुजे? माल मता कटे बकरियूं हुजनि, न में हुन ढगियूं न उठूं तो कुझु हूंदो। माना पोइ बि तव्हां हिते रहिया पिया हुजो, जबल खे न छॾींदा हुजो, हा न? बस दुआ कयो त बारिश से जबल में रहे, इन करे अबाणो लाइक़ो आहे। आओ हा न बाबा साईं। भाई अबाण जे माना जबल बाबा अबाण जा जबल हुजनि, माना इहो इन जे करे हिते छॾण ते दिलि न चवंदी हुजे। छॾण ॾाढा मुश्किल थी वञे। हाय वेड़ी चन सां वचन उहो कीअं छॾणु पवंदो हुजे? उहो छॾण जा ई न हुजनि बाबा।
तो बाबा न छॾण ॾियण। हाय हाय वाह वाह दिल खुश करे छॾियो जई मालिक साईं खुश रखे अव्हांखे वॾी महिरबानी लख कुर अधी रात तव्हांजी पोती कोन्हे दादा? हा रात दुल बीठी हुजे अदा छा हाल हुजे तव्हांजो ठीक लॻा पिया हुजो अधी ख़ुशि हुजूं असां अधी तव्हां ख़ुशि आहियो अधी खैर खैर दुआऊं लॻी पयूं हुजनि अदा अधी तबियत सही आहे अधी हा तबियत में मिड़े मज़ो न हुजेसि मौसम चेंज आहे न मौसम चेंज बि थिए न अदा हा हा यार मौसम जी तब्दीली जे करे माण्हू जी तबियत में अदा कुझु थींदो हुजे मट सट हा अधी थींदो आहे मौसम जी तब्दीली बुत में आर्स वग़ैरह ज़ुकाम नज़लो ज़ुकाम खंघि खांसी मथे ते अधी पोती कोन रखो था तव्हां हा मथो ढकींदी हुजे चयो हुजे मां मथो ढकींदी हुजे इहो मथे टुबणी पइजी या मथे विझी छॾींदी हुजे चयो हुजे मां पर चवण न वठंदी हुजे वरी अहिड़ी सदोरी हुजे चांहि जम खां वठी दादा हा हा बस हे वरी वॾी ज़िदरी हुजे चवण त माना पोइ हिनखे माना ज़िद अदा ख़तम कोन थी करे हा बस ज़िद जी अहिड़ी हुजे छा ॿुधाईंदो हुजे वॾी ज़िदरी हुजे वॾी महिरबानी ठीकु आहे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अदा एतिरो आम टाइम ठीकु आहे अदी महिरबानी वॾी महिरबानी कुर्ब तव्हांजा मोहबतूं तव्हांजूं अदा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अधे फोन कयो हुजे कहिड़ो चवण न वरितो हुजे अधो चे मथो मूं चो टुबणी खणी मथे विझंदी हुजे चवंदी हाणे इहो मस्करियूं करे मूंसां न कहिड़ो तुंहिंजो चवण न वरितो हुजे को न वरितो हुजे हाणे कहिड़ो चयो मैं को गुलड़ा हणी ॾींदी हुजे पहिराण खे गुलड़ा हिन खे रुॻो गुलड़ा हणी ॾींदी को वक़्त वञी अलाए किथे पहुतो हुजे ॾोकड़ कढंदो हुजे त गुलड़ा त फुलड़ा पोइ सॼो अथल चोलो भरियल तोखे मिले ख़बर ई न पवंदी हुजे कि जनानी पातो हुजे या मुड़ुस वेंदो हुजे को अॻे बोछण भरे मोकिलींदी हुजे रामलीला हाणे उहो वक़्त न हुजे हींअर रुमाल भरे मोकिलींदी हुजे हल रुमाल में राधुलीअ खे ॾिसंदा हुजूं हाणे मोह बि न वणंदो हुजे हा हला अञा तोखे रुमाल भरे ॾींदी हुजां अञा तोखे रुमाल भरे ॾींदी हुजां उन वक़्तु चवंदी रामला इहो मुंहिंजो रुमाल सांडे रखजांइ मां बि वरी पोइ फोटे जो कलाम ॿुधंदो हुजां मुंहिंजे हथ जो रुमाल तूं तारे सांडे रखजांइ मुंहिंजे हथ जो सारे सांडे रखो हुजे ॿ टे ॾींहंनि में सिंघुनि में भरे सॼो हीअं खणी उछलियो हुजे लोड़े ते हाणे वरी ख़बरुनि जो टाइम थी वियो हुजे सफ़ा असली जेको हुजे घड़ियाल जेको हुजे ख़बरुनि लाइ चढ़ियो बीठो हुजे त ख़बरूं 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 सो ख़बरूं ॾिसंदा हुजो दुनिया जो हाल अहवाल ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अञा तव्हां सां कचहरियूं कयूं विंदे चवनी वेह ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजूं अवां ॾेह में हुजो परॾेह में हुजो वाहण में हुजो वस्तीअ में हुजो काछे में हुजो ॾिसो त जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे वरी वरी भलीकार हुजे ऐं अधे फोन कई हुजे जो हुनखे मूं पुछियो हुजे त असां ॾिसंदा हुजूं छो त अधे सां सवाल इन करे मूं कयो हुजे त बाबा इहे समुंड जे कंधीअ ते वेठा हुजनि इन खां थोरो हिथीरका वेठा हुजनि त पोइ इहे नदियूं पोइ इहो समुंड मूं चयो ॾिसी ऐं घुमी अचूं त अधे जेका ॻाल्हि कई हुजे त असां त बा पहाड़ुनि ते वेठा हुजूं असां पहाड़ हुजनि उते कुझु न हुजे ऐं उते बसि वॾड़ा रहिया हुजनि सो असां उते रहिया पिया हुजूं इहा ई त हिन धरतीअ जो कमाल हुजे हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हलो हेलो जी बाबा केरु कहिड़े शहर खां खेरपुर मीरज का फरदार ऑनर अदी ख़ुशि हुजो चङी भली तबियतूं बहार हुजनि
शुक्र अलहमदुलिल्लाह तव्हां ॿुधायो अॼु राधा बि ख़ुशि आहे तव्हां बि ख़ुशि आहियो पूरी टीम खे सलाम बिल्कुलु आंटी सभु ठीकु हुजूं तव्हां कीअं हुजो ठीकु लॻा पिया हुजो शुक्र अलहमदुलिल्लाह दुआऊं तव्हां जूं बि और असां बि तव्हांखे दुआऊं कंदा आहियूं वाह वाह ये अवांजा कुर्ब हुजनि अवांजूं मोहबतूं हुजनि अदी अदा तव्हांजा जेके इहे प्रोग्राम आहिनि इहे ई असांजे लाइ इलाही छा आहिनि इहे ई त कुर्ब तव्हांजा आहिनि जो असांखे मतिलबु केतिरो बि परेशान डिप्रेशन में हूंदा आहियूं तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं ॾाढी दिलि ख़ुशि थींदी आहे त असां सिंधी माण्हू पंहिंजो कल्चर उहे रखंदा आहियूं हा बाबा छो न असां पंहिंजे कल्चर सां हर वक़्तु जुड़ियल हुजूं को हिकिड़ो हफ़्तो को ॾींहुं न पर हुन जिंदगी सम्झंदा हुजो जिंदगी नसुल जुड़ियल हुजनि असां हा बाबा तारीख़ ॾिसो त असांजी 5000 6000 साल 7000 साल पुराणी तारीख़ हुजे पर असां हुनजा वारिस हुजूं असां वटि उहो साॻियो हुनर हुजे साॻियो सिंधु दरिया वहंदो हुजे सिंधु माथिरी थी वहंदो हुजे पोइ तव्हां ॾिसो त केॾा रंग हुजनि अदा रिक्वेस्ट कंदमि मुंहिंजे तरफ़ां पूरी उन्हनि खे सलाम क़ौम खे सलाम कजो तव्हां सलाम ॾिजो तव्हां पंहिंजे आवाज़ में वरी नालो खणंदा हुजो त कंहिंखे सलाम चवंदा हुजो पूरी उन्हनि क़ौम खे हा जी अदा महिरबानी अदा सॼी सिंधी को ऐं तव्हां अॼु फोन कई हुजे एतिरे अरसे खां प्रोग्राम ॾिसंदा हुजो अॼु फोन कई हुजे अदा बसि कुझु थोरो घरेलू मसइलो बि उहे चवनि पिया तव्हां काल न कयो असां नचंदा आहिनि काल मां चयो तव्हांजे करे दुनिया अॻिते हली वई आहे असां अञा उते पोइते पिया आहियूं ओए मुंहिंजी हदी माना इहो अॼु सोचियो हुजेव भई न मां न सोचियो फैमिली सोचे पई असां पोइ सभु भलाई हुजे देर सोचियो हुजे पर दुरुस्त सोचियो हुजे सो बस इहे आहे जो देर आयो दुरुस्त आयो न भेण न तव्हांजी ॿियो सभु त ख़ैर लॻो पियो हुजे न दी शुक्र अलहमदुलिल्लाह बसि तव्हांखे इहो सिर्फ़ु रिक्वेस्ट कई शइ त असांजी पूरी उन्हनि क़ौम खे तव्हां पंहिंजी ज़बान जी सलाम मुंहिंजे तरफ़ां पुॼायो ख़ासि तौर ते अदनान साहब उन्हनि असांजो सरदार आहे उनखे सभिनी खे सॼी क़ौम खे सॼी सिंध खे मुबारकूं हुजनि सलाम हुजे सो वॾी महिरबानी पूरे कुटुंब खे सलाम घर भातियुनि खे सलाम ॾींदा हुजो वॾी महिरबानी कुर्ब अवांजा मोहबतूं अवांजूं जेके असांजूं अदियूं भेनरूं असांखे फोन कॉल कंदियूं हुजनि या नंढड़ा बालकड़ा फोन कॉल कंदा हुजनि या असांजा भाइर असांखे फोन कॉल कंदा हुजनि उन्हनि सभिनीनि जा कुर्ब हुजनि उन्हनि सभिनीनि जूं मोहबतूं हुजनि सो इहो बिल्कुलु अदी सही चवंदी हुजे त असांजे जेको रीतुनि ऐं रस्मुनि में हुजे त असांजा उथण वेहण जा तौर तरीक़ा कंहिंसां ॻाल्हाइणु खपंदो हुजे किथे फोन करणु खपंदे किथे न करणु खपंदी हुजे अजायो फोन न खणणु खपंदो हुजे अजायो नंबर न मिलण जो इहा हक़ीक़त हुजे त जेका रीतूं रस्मूं अदब जेको हुजे घर जी जेका तरबियत हुजे उन ते हलणु ज़रूरी हुजे सुठा घर जा भाती हुजनि सुठी सलाह हुजनि उनखे ज़रूरु वठंदा हुजो घर जा भाती बि सभु हिकु सलाह थींदा हुजनि न तॾहिं जेको हुजे उहो घर बि हलंदो हुजे ऐं उन जिंदगी में बि मज़ो ईंदो हुजे ऐं उन मोहबत में बि जेको हुजे वॾो जेको हुजे लुत्फ़ हुजे ऐं तव्हां पूरे कुटुंब जे साम्हूं वेही अवां फोन कॉल कंदा हुजो असांखे ख़ुशी थींदी हुजे त असांजूं नियाणियूं असांजूं भेनरूं सो अव्हां जे लाइ वॾो एतिराम हमेशह असां अव्हां जे लाइ दुआगू हुजूं वॾी महिरबानी हुजे लख थोरा भेण ऐं जे अधे वरी पर फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा अदा किथां कहिड़े शहर खां आवाज़ यार थोरो हेॾे होॾे हिन पेर ते ज़ोर ॾींदो हुजे त आवाज़ सही थींदो वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे तव्हां शामिल थी विया हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं पर किथे किथे सिग्नल न हुजे त वरी मसइलो थींदो हुजे त इन जे करे मां वरी प्रोग्राम खे ॾिसंदा बि हुजो वरी ॿीहर खणी राब्तो कंदा हुजो जोड़ींदा हुजो जे अधे जबल वारे ॻाल्हि कई हुजे त अवा इहे वॾड़ा हिते रहिया हुजनि पोइ हिते असां दुबे जो पाणी पियूं जानवर बि पीअनि असां बि पियूं त हिन धरतीअ जी मिटी अहिड़ी हुजे बाबा जंहिंसां असांखे एॾी मोहबत हुजे पोइ एॾो जबल ते एॾी गर्मी ततल जबल उन्हनि खे बि न छॾनि पोइ वरी ॾिसो त ससीअ बि हिननि जबलनि ते हली उहा भिटाई साईं असांखे ॿुधायो हुजे त जबल छा हुजे कीअं हुजे कहिड़ियूं जल्दायूं करे कहिड़ियूं ॾुखियायूं हुजे तिख छा हुजे आॾा जबल छा हुजनि
इहो त सुणे बेटा इहा असांखे ॿुधाए छॾियो हुजे त उनजी रहणी करणी तकलीफ़ छा हुजे पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते। वालेकुम सलाम नमस्कार हुजे। अदा हैदर कीअं हुजो तव्हां ठीकु लॻा पिया हुजो? अल्हम्दुलिल्लाह अभी ताईं कुझु हुजे चाची ॼमी जी ख़ैर हुजे न? सभु ख़ैर लॻो पियो हुजे अव्हां ॾे ख़ैर हुजे। असांजो ख़ैर हुजे तव्हां में यादि कंदा हुजो। वाह 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 कीअं हे सकाबती ॾींहं जूं तयारियूं कयूं हुजनि सा? बिल्कुलु तयारी हुजे नंढड़नि खे टोपियूं वठी ईंदो अदरक वठी न हुजो अच जी ड्रेस सिबराए ॾींदी हुजो पंहिंजी तयारी हलाए त जल्दी में तयारी थी वेंदी बचनि सभिनि में वठी कमु। हा पर पाड़े कहिड़ो कहिड़ो तयारियूं कयूं हुजनि भाऊ? तयारियूं वठी अॼु शाम जे टाइम ते तक़रीबन सभई जेके असां हारी माण्हू गॾु थींदा आहियूं पोइ मौजू ते सिंध मौजू ते ॻाल्हाईंदा आहियूं सकावत जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं ॿुधारतियूं ॾींदा आहियूं दौर ॾींदा आहियूं कंहिंखे गज़ल ॿुधाईंदा आहिनि के टेप ॿुधाईंदा आहिनि। वाह 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 ईअं ईअं कचहरियूं क़ाइमु करणु खपंदियूं हुजनि कचहरियूं ईअं क़ाइमु रहंदियूं हुजनि ऐं सभिनी खे सलाम कचहरी वॾी महिरबानी अदा कुर्ब मोहबतूं अवां जूं। महिरबानी बाजी महिरबानी अल्लाह ख़ुशि कंदो हुजे। आमीन आमीन दुआउनि में यादि रखंदा हुजो। सुबह कचहरियूं ईअं हुजनि अञा वेठो हुजी सा। हा कुर्ब कुर्ब सो कचहरीअ में इहो ई हुजे त हिक ॿिए सां हाल वञो वञो वरी मोटंदो हुजे मोटी मोटी वरी वञे वरी मोटे बस वांदो ऐं वांदी बस। तूं त वॾे कम वारो हुजे असां वांदा ई चङा हुजूं। हा पोइ हाणे हुनखे यार हर भरू जी जेका हुजे न दाफ़ न कंदो हुजे हर भरू जी दाफ़ न कंदो हुजे। हाणे मां दाफ़ कई हुजे मां दाफ़ कई हुजे ॿियो छा हुजे हाणे वांदो ई वांदी। अॼुकल्ह जेको आहे तुंहिंजो न डूल जेको हुजे उहो मथे हुजे वधी डूल जेको हुजे तुंहिंजो उहो सही न हुजे ख़बर कंदो हुजे हाली फिलहाली ईअं ई हुजे। हा तबियत में थोरी चकाई थींदी हुजे मौसम जी भेत सां पवंदा हुजूं जॾहिं मौसम नेठ थींदो हुजे त माण्हू खे त थींदो हुजे बाक़ी हाणे जेको माण्हू ई न हुजे उनखे पोइ हाणे कहिड़ी मयार हुजे हाणे काठ कुठड़े इंसान खे त नेठ थींदो हुजे न सियारो अचे त माण्हू जी थोरी तबियत मट थींदी हुजे को खंघि को ज़ुकाम को गले में सूर को मगज में सूर को मगज गरो माण्हू खे त थींदो हुजे न बाक़ी हाणे माण्हू ई न हुजे तूं त पोइ कहिड़ी मयार हुजे। हाणे तोखे असले हाल त गुंदड़े में रखे मथां ढक ॾेई छॾींदो हुजे बसि जिथां थोरी हवा जे लाइ खोलींदो हुजे बसि उते तोखे मानी टिकी ॾींदो हुजां या काठ कुठड़े खे चवंदो हुजां त को हली कंहिं वॾे थोड़ में जेको हुजे उन नंढड़ो ठाहींदो हुजे सोराग पोइ उते तोखे विहारे छॾियूं बसि उते विहारे छॾींदो हुजे उते वेठी हुजे पाण पंहिंजी जॻह ते सही हुजूं न पोइ वरी तूं पंहिंजे लाइ को सीसो ठाराईंदो हुजे पोइ वरी चवंदो रामला हाणे मुंद सही सॼो ॾींहुं वेठो हुजे नकुल पोइ हरे वड़ियो पोइ पता सां मेड़े ढिग करे वेठो हुजे पोइ वरी पुछंदो रामला हाणे मुंद सही थी हुजे हा भाई मुंद सही पोइ रामला मां ईंदी हुजां बसि हाणे बीहंदो हुजे। हेलो अस्सलाम वालेकुम रामू राजा। वालेकुम सलाम केर करे सर खां अजरा शिकारपुर खां मारू काके पोटा गोठ अधी अजरा भली करे आए जी मारू गोठ वारी हा ख़ुशी ख़ैर लॻा पिया आहिनि सभु अधी ॿियो ख़ैर हुजे ख़ुशि वेठियूं हुजो ख़ैर लॻा पिया अॼु मां स्कूल पुॼी ॻाल्हायां शाम प्रोग्राम राति ॾिसंदमि। हा बा राति जो ॾिसंदी हींअर स्कूल आई हुजी हाणे स्कूल में आयमि न हाणे रोज़ त नथी घुसाए सघां न स्कूल खां न न स्कूल खां घुसाइण न कवे ॾाढी सुठी ॻाल्हि कई हुजे इहा ॻाल्हि माना ॿुधी वरिती हुजे हा ॿियो केरु आहे सभु ख़ैर अधी बसि राधुली न मुंद में थोरी मिड़ेई हो थी पई हुजे इहो छा चवंदा हुजनि सुस्त न सुस्त न आहे सीउ थी वियो असांजे ॻोठ आनियूं ते सीउ ॾाढो आहे तबियत में माण्हू खे अधी थींदी हुजे न थोरी मट सट हा न मौसम जी ॾाढी मट सट थींदी न ॿियो त ख़ैर लॻो पियो हुजे घर भाती ठीकु हुजनि सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि ॿाहिरियां भाटिया भाणे जा सभु ख़ुशि उन्हनि भाणीजनि खे भाइटनि खे भेनरुनि खे भाइरनि खे ॻोठ खे राज खे सॼे वेड़े खे सलाम। वालेकुम सलाम अदी महिरबानी मां यादि कंदी हुजो फोन कॉल हाणे मुंहिंजी हाणे हिकिड़ी फरमाइश अथव जी मुंहिंजो ममदाद लाचारीअ जो गानो ॿुधाए विछोड़ो यार जानीअ जो हाओ बाबा राधा खे चओ मुंहिंजे भाणे जी शादी आहे
पोइ लाॾो ॻाईंदी हुजे राति लाइ अरे इहो कलाम चवंदी हुजे न न लाॾो ॻाईंदी हुजे मुंहिंजे भाणेजे जी शादी आहे शबीब जी सतार जी नूर जी मुर्तज़ा जी उनजो आदि पोइ असांखे दावत त न ॾिनी हुजे न शादी हिन में डिसंबर में आहे न डिसंबर में हाली राधली हिते वेही लाॾा बस त ॻाईंदी हुजे खाराईंदी हुजे न इंशाल्लाह घुराईंदी मां हा बस घुराईंदी हुजे भत खाराईंदी हुजे पोइ लाॾो ईंदो हुजे इंशाल्लाह नूर जो शबीब मुर्तज़ा सतार जो चवंदो हुजां लाॾो ॻाईंदी हुजे इहो त मना टे हफ़्तनि खां वठी मां इहो कलाम हिन जो ॻाईंदी हुजे अञा शादी न कराई हुजे डिसंबर में हुजे वॾी महिरबानी अॼु डिसंबर जी अॼु मिट माइट डिसंबर में मोकला थींदी त ईंदा न आओ मिट माइट हल ठीकु हुजे अति वॾी महिरबानी हुजे कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हां जूं हा हाणे तूं ॻाईंदी हुजी लाॾड़ो अधी अचो त इहो इहे तूं ई खणी ॻाए छॾींदो हुजे बेली हाणे वरी आओ लाॾा वारो खणी वठाईंदो हुजे वरी लाॾा ॻायां भत ते वञण जे लाइ तयार हुजी उते तूं अतीअ खे लाॾो कुझु ॿुधाईंदो हुजे भला राति को पाणी जो ढुक पीअंदी हुजे शादी डिसंबर में हुजे तूं हिते पोइ लाॾो ॻाईंदो हुजे न तूं हाणे तूं बि हीअं सम्झे त मासी थी पीअंदो हुजे अब्दुल सतार जी दॿो खणी त वेही रहंदी हुजी हाणे पई हा बस हाणे अञा डिसंबर में हुजे 15 ॾींहं पहिरें मूं लाॾा ॻाया हुजनि हाणे राधली दॿो खणंदी हो अखियूं सतार जूं लाणवणा मशाला कजल रंग लायो आहे हाणे अधीअ जी फरमास हलाईंदो हुजे विछोड़ो यार जानीअ जो लॻो ॾाढो ॾुखियो आहे विछोड़ो यार जानीअ जो लॻो ॾाढो ॾुखियो आहे सो मंताला शारी साहब जो सुहिणो हिकिड़ो गीत हुजे इनखे असां ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कयूं
सोनो थालीअ में आऊं खयो पई अचां हार सोनो थालीअ में आऊं खयो पई अचां अदन मुंहिंजे अद में आऊं नचंदी अचां राणन मुंहिंजे अद में आऊं नचंदी अचां लौंग फोटा लौंग फोटा लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां घोट मुंहिंजे अद में आऊं नचंदी अचां लाडन मुंहिंजे अद में आऊं नचंदी अचां खीर पेड़ा थालीअ में आऊं खयो पई अचां खीर पेड़ा थालीअ में आऊं खयो पई अचां भाइर मुंहिंजे अद में आऊं नचंदी अचां सोडन मुंहिंजे अद में आऊं नचंदी अचां लौंग फोटा लौंग फोटा लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां घोट मुंहिंजे अद में आऊं नचंदी अचां लाडन मुंहिंजे अद में आऊं नचंदी अचां प्यारन मुंहिंजे अद में आऊं नचंदी अचां राणन मुंहिंजे अद में आऊं नचंदी अचां लाडन मुंहिंजे अद में आऊं नचंदी अचां अदन मुंहिंजे अद में आऊं नचंदी अचां ए हिक नाज़रीन हिक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे पर छो पलंग खाधा मुंहिंजो रामण वेहंदो ओ पर छो पलंग खाधा मुंहिंजो रामण वेहंदो मुंहिंजो रामण वेहंदो ओ वेही लाऊं लहंदो पर छो पलंग खाधा मुंहिंजो रामण ओड़े ओड़े न वेहंदो हुजे सो कोका लॻा पिया हुजनि पर छो पलंग खां तूं त सड़ंदी हुजी त रामलो पलंग ते न वेहंदो हाणे हुजे पलंग ते वेहंदो हुजे हाय हाय अहिड़ा माण्हू पलंगनि ते ई वेहंदा हुजनि अहिड़ा माण्हू तंदूर ते चढ़ी वेहंदा हुजनि तंदूर ते ॿियो छा हुजे तंदूर तपी पई हे हाणे जेके पलंगनि ते चढ़ी वेहंदो हे हुजे तंदूर उअं ई तपी पई हुजे हे सुबुह सुबुह साम्हूं लाॾे ते हो जेको हुजे हे त झूमर हई हुजे पघर निकिरी आया हुजनि पगर रकस कया हुजनि ॿियो छा हुजे ए, माना असां थोरो वञूं ॾंदड़ भञण त पोयां रकस जे ईंदा हुजूं त पोइ बूथ फिटकिड़ीअ जहिड़ो लॻो पियो पघर निकितो हुजे हे ॾिसंदो न हुजी हाणे होॾे बीहंदो हुजे हलो अस्सलाम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर गादा राज मदारी गिलाया तो कल जिले कश्मीर का किथां गादा कश्मीर का जिले कश्मीर का कश्मीर खां छा हाल हुजे दा ठीकु हुजो चङा भला दुआ था अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक तव्हां ॿुधायो ठीकु आहियो तबियत ठीकु आहे जी हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु पास थींदो हुजे दा वक्त सही पास थियो थे अल्हम्दुलिल्लाह वाह वाह नंबर मिलाई वञे नंबर मस्तु थियो वञे मस्तु मिलियो आहे न नंबर त मिली वियो हुजे प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे प्रोग्राम जा रंग कीअं लॻंदा हुजनि माशाल्लाह ज़बरदस्त अवां जो डेली ॿुधायो हर वार ते अवां जो इंतज़ार हूंदो आहे प्रोग्राम जो सॼो ॾींहुं ॾिसंदा आहियूं वाह 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 सभिनी भाइरनि खे सलाम हुजे कश्मीर वारनि खे सलाम हुजे वॾी महिरबानी कुर्ब वांजा मोहबतूं अवांजूं वाह कुर्ब मज़ारी ऐं कश्मीर जा जेके बि माण्हू हुजनि ॾाढा सुहिणा ॿोली सुहिणी ॻाल्हाइण वारा हुजनि ऐं कश्मीर खां केटी बंदर ताईं असां जन ॻाल्हि ॻंढींदा हुजूं त कश्मीर जा माण्हू बि महिमान नवाज़ ॾाहा कचहरीअ वारा मोहबतूं ॾींदड़ हुजनि सो छा सम्झंदा हुजो त कमाल हुजनि सो इहे रंग इहे अदाऊं इहे अंदाज़ ऐं अव्हांखे इंतज़ारु रहंदो हुजे त हिन छंछर या आचर ते प्रोग्राम थींदो हुजे पर उहो बि महिरान टीह ते खोड़ सारा प्रोग्राम थींदा हुजनि
हाणे त सकाफ़त जा प्रोग्राम थींदा हुजनि हाणे त उतां खां कचहरी बि ईंदी जिते किथे ॾिसंदा हुजो त पोइ हथियारियूं लॻियूं पियूं हुजनि पोइ के जेके असांजूं वधियूं भेनरूं हुजनि घरनि खे लेपा ॾींदियूं हुजनि हंध बिस्तरा जेके हुजनि उन्हनि खे गुल फुल हणंदियूं हुजनि था ठिकर जी ॿिए जी टे जी सॼियूं तयारियूं कंदियूं हुजनि ऐं वरी ओता कुन ते जेको हुजे उते बि जेको हुजे वॾा रंग थींदा हुजनि कचहरीअ जूं पोइ इहे जेके हुजनि बेतन जूं पोइ अॻु ई माण्हू तयारियूं शुरू करे छॾींदो हुजे पंहिंजे ॻोठनि में घरनि में जेको जेको बि जंहिंखां पुॼंदो हुजे इन काज जी हर को तयारी कंदो हुजे सोन सां गॾो गॾु महिराण टी ते बि ओताक ईंदी हुजे असांजी ओताक जे नाले सां उन में भला रंग हुजनि भला महिमान हुजनि भला रागी हुजनि सो उनजो बि अव्हांखे ओसियड़ो हुजे उहा ओताक कचहरी बि ॾिसंदा हुजो पोड़ियूं कचहरियूं पाण में कंदा हुजो मोहबतूं ॾींदा हुजो मोहबतूं वठंदा हुजो ऐं ईअं न हुजे त बसि इहे ॾींहं अचनि त उन में माण्हू इहे सभु कुझु कंदो हुजे पर हर ॾींहुं अव्हांखे ईअं गुज़ारणु खपंदो हुजे अॼु मुंहिंजा गुल फुल हो लाडल ॾाढा ॾींहं लाया भेनर मुंहिंजा गुल फुल हो रमण ॾाढा ॾींहं लाया काॾे वियो हुजी जो ॾाढा ॾींहं लाथा हुजनि बीठो ते निरड़ में हुजी माण्हू चवंदा हुजनि माण्हू चवंदा हुजनि कहिड़ो सुलतो हुजे लासल माण्हू असां दर ते गुलनि जा थाल खणा बीठा हुजनि केॾी महिल इहो सूंढ मुंहुं कढंदो हुजे हाणे या कावेली ट्रां ट्रां शुरू कजे तूं सम्झंदी हुजे त बाक़ी बार माण्हू चवंदा राम तो हाणे चवंदी हुजे कि माठ भली हुजे त बि तोखे बर्दाश्त न थींदी हुजे त पोइ भला कुसी पुसी जिंद छॾाऊं ओ जिंद छॾाईंदी हुजे हाणे जिंद ओ जिन छॾाई भूत छॾाई मान छॾींदो तूं छो न छॾींदो हुजे तुंहिंजो मां त कहिड़ो कर्ज रहियल हुजे न छॾींदो हुजे जान छॾाईंदी हुजे ॿियो वरी कहिड़ो तुंहिंजो कर्ज रहियल हुजे हलो हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुंहिंजे बाबा केरु कहिड़े शहर खां बाप अब्दुल कुंभार पियो ॻाल्हायां टंडे जाम शहर मां छा हाल हुजे भाउ ठीकु हुजी चङो भलो तबियतूं ॿाहिरि हुजनि अल्लाह जा लख एहसान हुजनि तव्हां भाइयुनि जी दुआऊं हुजनि तव्हां ॿुधायो खे लॻो पियो हुजे सभु ख़ैरु लॻो पियो हुजे कीअं वक़्तु पास थींदो हुजे अल्लाह जा लख एहसान आहिनि रब जा लख एहसान आहिनि तव्हां ॿुधायो तव्हांजो वक़्तु थींदो हुजे सभु ख़ैरु लॻो पियो हुजे अव्हां ॿियो को हाल को अहवाल ॾींदा हुजो त रुॻो वक़्त खे वरितो हुजे हाल वाल इहो हुजे त पोइ चकर बि मूं एडिट कयो त तव्हां गाने जो फोन लॻायो हींअर बि लॻाईंदा हुजो कहिड़ो कलाम चओ हुजे चमन जो गानो हुजे ही हसीन ज़िंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ई कान पई इहो तव्हां के हुजे ख्वाब हुजे की अलाए हक़ीक़त हुजे जिंदगी ईअं ई गुज़री वेंदी हुजे ख़बर वाक़ई न पवंदी हुजे वॾी महिरबानी लख कुर्ब वाह हा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं हीअ हसी जिंदगी सही त हुजे इहो तव्हां के हीअ हसी ज़िंदगी ईअं ई गुज़री वेंदी हुजे वक़्त गुज़री वञनि साल गुज़री वञनि महीना गुज़री वञनि जिंदगी गुज़री वञे ख़बर न पवंदी हुजे हीअ हसी कीअं ई वक़्त कटिजी वियो हुजे हीअ हसी जिंदगी गुज़री वई ओ ख्वाब चक्कू विझंदो हुजे चक्कू न टारीअ में या हवा जिंदगी जी ख़बर पवंदी हुजे ख़बर ई न पई हीअ हसी जिंदगी हाय हाय अॻु बि ही जीअं वण साओ हुजे न हाणे हसी ज़िंदगी माण्हू पंहिंजीअ ॾे थोरो तवजो कंदो हुजे ज़िंदगी ऐं राधुली बि अॻु ईअं हुजे जो हसीन ऐं ॻाल्हियूं भलियूं हाणे ईअं हुजे ॼण ढींगर घर उहो त हाणे हर शइ जो जेको हुजे इहो थींदो हुजे सो समन मिरालीअ जो हिकिड़ो ख़ूबसूरत गीत हुजे भला अदे बि फरमाइश कई हुजे सो इहो गीत ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजे अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग छंछर ऐं आचर ते हुजनि अव्हांजे संग यकीनन ॾिसी पसंदि कंदा हुजो फोन कॉल बि कंदा हुजो पर फोन कॉल हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था यारो सनेरिंदो जो खान रिंदमा इहो कहिड़े ज़िले में हुजे बा इहो ज़िलो संगड़ ऐं शहर मक़सूदो रिंद मक़सूद रिंद मां फोन कई हुजे जी साईं जी
हा यार एॾां इहो खेर मोहम्मद रिंद बरांदो हुजे न वाह हा साईं ख़ैर मोहम्मद रिंद ॿ टे आहिनि ॿोड़े चढ़ो हिकिड़ो असांजे ॻोठ में बि आहे या ॿ टे ॿिया बि आहिनि हा इहो शहर वारो खेर मोहम्मद हा छा इहो नुमाईंदो हा इहो जेको इहो इहो हुजे हाउटल बि हुजेसि हा हा इहो आहे ख़ैर मोहम्मद आओ आओ यार इहो एॾा जा सभु माण्हू ॾाढा ॾाह हुजनि ॾाढा मोहबत करण वारा हुजनि ॿियो सभु ख़ैर आहे सभु सभु ख़ैर हुजे कीअं रंग लॻंदा हुजनि मज़ो लॻो पियो आहे ॾिसूं मज़ो पिया ॾिसूं हा मज़ो लॻो पियो हुजे न VIP आऊं पियो ॾिसां ही मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा आहिनि पोटा पोटियूं पिया ॾिसनि मुंहिंजे वाह 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 इहे बाबा इहो उन्हनि जे लाइ त रंगड़ा हुजनि त इहे बचड़ा ॾिसंदा हुजनि ख़ुशि थींदा हुजनि बिल्कुलु हा हा सो सभिनी खे सलाम बचड़नि खे बाबा सलाम अदिन खे वालेकुम सलाम तूं बि हिनखे मां इरादा खे सलाम चओ रादुली ओ रादुली हाँ करा मक़सूद रिंद मां दे फोन कयो हुजे ईंदी हुजी सलाम वठंदी हुजी ईंदी हुजी ओ रादुली हाँ ईंदी हुजा ओ ईंदी हुजी बेड़ी तरंदी हुजई अधे का अदा का हाल हुजे खुश चाक चंगा भला हुजो सलाम पाजा वठंदी ख़ैर लॻो पियो आहे अदा पाजा सलाम ॾींदो हुजे इहो वॾो वज़न हुजे अदा ॿियो ख़ैर हुजे ख़ैर आहे सभु ख़ैर मां तूं ख़ुशि आहीं कार आहीं खैर खैर दुआऊं लॻी पई हुजनि अदा ॿियो को हाल को अहवाल ॾींदा हुजो सभु ख़ैर लॻो पियो आहे इहो बसि ख़ुशि रहंदा हुजो हमेशा ख़ुशि रहंदा हुजो इहो मस्कूदे वारो इहो मेलो कॾहिं लॻंदो हुजे अदा इहो लॻे थो अॼु मुंहिंजे ख़्याल में 3 महीना चौथे महीने जी 14 तारीख़ अञा 3 महीना आहिनि विच में अञा 3 महीना हुजनि वाह वाह यार इन मेले ते ज़ाद कंदो हुजी दावत ॾींदो हुजी मां ईंदो हुजां हा तोखे ॿुधाईंदोसांव जंहिं महिल मेलो आयो न हाओ हाओ सभु ख़ैर लॻो पियो आहे सभु ख़ैर मोहबतूं लख कुर्ब वॾी महिरबानी अदा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं तूं ईअं वञी वेही रही हुजी जहिड़ो को तूं हट हलाईंदी मटर हमेड़े जी पुछा कंदो हुजी मक़सूद रिंद में जेको ए मेलो सुल्तान फकीर जो हाँ, जेको सुल्तान हुजे फकीर ओ में। मथे महीने में बनाओ न का मथे में लग गई पोइ मथों मूंखां पुछंदो हुजे मथों कहिड़ो हुजे हा तूं मेला लाल महीने में लग गई लाल में लग गई अच्छा, लाल वारे में हाँ माना उन में लगंदो हुजे लाल जो मेड़ो छो जे ये सब मो चूड़ियूं बूड़ियूं खपायूं हुजनि न हा हा हिते मेड़नि में मोह चूड़ियूं खपायूं हुजनि दुकान लॻाया हुजनि मूंखे ख़बर हुजे बस तोखे माण्हू ठाहियो हुजे न त इहो हथ छॾाया हुजनि तोखां न मेकअप खपायो हुजे हा तूं मेकअप हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा इरफान अली थे बहुत तालका साले पर कभी भी कथा ता सा मुखातिब आहे छाल हुजे अदा थेबो साहब ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं ॿार हुजनि अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो भई सभु सभु खैर ख़ैर लॻो पियो हुजे त तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो ख़ुशपास हुजो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजो तमामु सुठो प्रोग्राम हली रहियो आहे ॾाढो तव्हां ॾिसो की असां एंजॉय करे रहिया आहियूं मेरान टीवी ते इहो कुर्बा वाजा मां फोन कई त थेबो ॻाल्हाईंदो हेॾे बि हिकिड़ो दूरबीन ते बीठो हुजे थेबो ॾंदड़ा कढंदो हुजे हा उहो तव्हांजे स्टूडियो में तव्हां सां गॾु आहे थिबो हा हा उहो ईअं दूरबीन ते बीठो हुजे हुनखे टेक ॾे बीठो हुजे ईअं कुल्हे ते बसि हुनखे बि मुंहिंजे पारां इलाही सारा सलाम ऐं बसि हुनजी पारत हुजे तव्हांखे थिबे साहिब अजीन जा जेके ॾंद आहिनि न इहे चप बंदि कराए छॾंदा इहे ॿाहिरि न निकिरनि हा इहो न निकिरो इहो उते हुजे उनखे वरी असीं प्यार मां चूचड़ो चवंदा हुजूं हा सो बसि तव्हांजी इहा महिरबानी आहे जो तव्हां असांजे लाइ टाइम कढी ऐं अचो था एतिरो प्यार ॾियो था त असांजो हुकमान जे थो तव्हां सां ॻाल्हाइण जो ऐं तव्हां कॉल करण जो इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि जो साले पट मां वेही अव्हां फोन कंदा हुजो मेरान टीवी ॾिसंदा हुजो प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो वरी फोन जो नंबर मिलाए हाल अहवाल वठंदा हुजो अव्हांजा कुर्ब हुजनि हा तव्हांजी बि वॾी वॾी महिरबानी हुजे जो तव्हां बि असां लाइ टाइम कढी ईंदा हुजो कुर्ब कीअं रंगड़ा लॻंदा हुजनि भला तमामु सुठा तव्हांजा रंगड़ा असांखे लॻंदा हुजनि ऐं वरी जेको तव्हां मौसीक़ी था प्ले कयो उहा बि ॾाढी तमामु सुठी हुजे बसि मौसीक़ी इहे तव्हांजा कुर्ब हुजनि अदा या मौसीक़ी बि ज़रूरी हुजे सकाफ़त बि अचे थी हाणे त वरी एकता जा तव्हां असांखे सॉन्ग्स बि ॿुधाईंदव त असांखे ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थींदी हाणे इहो सकाफ़त जा रंग अहिड़ा बोल पोइ रिलियूं पोइ अजरक पोइ टिकूं पोइ इहो हारी पोइ नारी पोइ उठ इहो डांद इहो माना रंग ई रंग हुजनि
हाँ बिल्कुलु वरी ओता कचहरी जेका अचे थी इंशाल्लाह हुन में बि असां तव्हां सां गॾु हूंदासीं ओता कचहरी तव्हां पाण कंदो प्रोग्राम बसि हाणे तव्हां चवंदा हुजो त आउं पाण कंदो हुजां हा भले तव्हां बि प्रोग्राम अगरि कंदव कालियूं वठंदव त असां तव्हांखे कॉल ज़रूरु कंदासीं हा बसि बसि इहो उतां खां बि आउं हिसो वठंदो हुजां यार हा हुनजो टाइम बि असांखे ॿुधाए छॾिजो ताकी असां हुन टाइम तव्हांजो प्रोग्राम ॿुधी सघूं महिरान टीवी ॾिसंदा हुजो तव्हांखे हर वक़्तु माना टाइम बि साम्हूं ई साम्हूं अची वेंदो हुजे इंशाल्लाह ज़रूरु वॾी वॾी महिरबानी अदा कुर्ब तव्हांजा मोहबतूं तव्हांजूं सभिनी खे सलाम ॾींदा हुजो हा सो इहे रंगड़ा जेके हुजनि न इहे यकीनन ऐं उतां खां कचहरी भली हुजे उते भला महिमान इल्म अदब ॾाप सुगड़ मौसीक़ी ऐं जीअं तव्हां चवंदा हुजो त हिन प्रोग्राम में ॻाल्हि त थींदी हुजे पर गॾोगॾु मौसीक़ी बि भली हुजे सो चवंदा हुजो त भला अहिड़ो बाबा को रंगड़ो ऐं ठाहींदा असां हमेशह इहा ई कोशिशि कंदा हुजूं त का अहिड़ी ॻाल्हि खणी ईंदा हुजूं जेका अव्हांखे बि वणंदी हुजे सो हाणे असांखे वणंदी हुजे ऐं तूं को थांवनि खे को हथड़ो हणंदी हुजे ऐं इहो छबड़ो बि ॾींदी हुजे त अॼु सर मां को रासण पाणी वठी ईंदो हुजां राशन पाणी हे बटाला इहे बसर इहो ई वठी ईंदो हुजे राधुल खां लिखाए वेंदो हुजे लिखाए सुबुह सां थैलो इहो हींअर भरियल हुजे जे न त पोइ सम्झंदो हुजे हीअं करे बीह रही हुजे बटालूअ जहिड़ो मोह करे बटालू वठी सॼो ॾींहुं हाणे ॾींदो हुजे मगज़ में हलंदो हुजे भाॼी बि ठाहींदी हुजे भली बसि मिड़े जहिड़ो हुजे हणी लाहींदी हुजे भाॼीअ में सवादु उहो न हुजे सवादु न हुजे बाक़ी आङरियूं वरी केरु चटींदो हुजे आङरियूं देगड़ी जो तरो करे घटि कढियो हुजे चटे चटे हाणे उहो तुंहिंजे हथ में बि सवादु न हुजे सीरी न रही तूं हुजे त वॾो मोर हुजे अॻे हाय 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 छंडियल फूकियल सॼो चुटियल लॻो पियो अॻे हुजे चवंदो हुजां त ॿाहिरि वञा त मानी हल हाणे हल वठंदो हुजे वखर को पाणी राधुलीअ जे हथ जी मानी पाण सां गॾु खयो वेंदो हाणे चवंदो हुजां हिन खां ॿ लोला पाण हणी खाईंदो हुजां बरो हुजे बरो बरो हुजे वरी बरो हिकिड़ो हुजे हल हाणे जल्दी कर सामान वठी ईंदो हुजे बाबा वेंदे त अॼु वरी थोरो सहरड़े खे चकर ॾींदा हुजो पालक ई बीह वठंदो हुजे हा पालक बीह हा पाण बि बिह सिंधी पालक हलंदी हुजे हींअर पाण बि बिह जड़ी थी वई हुजे सही हुजे बिह बि वठंदो हुजां गोभी बि वठंदो हुजां गोभी बि खाईंदी हुजे तूं इहा बि वठंदो हुजे जैतून बि हुजनि अञा कोन बेज़तून हेड़ा हेड़ा हे पिया हुजनि रेड़नि ते हेड़ा हेड़ा तुंहिंजे मुंहं जहिड़ा पिया हुजनि मुंहिंजे मुंहं जहिड़ा न हुजनि माफ़ कंदो हुजे तुंहिंजे नक जी डिज़ाइन जहिड़ा हुजनि जहिड़ा हुजनि जैतून फ़र्क़ु न हुजे वेही वेही ॻाल्हि भाॼीअ जी हलंदी हुजे वरी हरू भर वेही पोइ जैतून फल फ्रूट माण्हू न खाईंदो हुजे भला बस कंदी हुजे वात न हणंदी हुजे घणो वात जी कहिड़ी ॻाल्हि हुजे ते बरो लॻो हुजे शोभा तव्हां इहे अॼोका रंग यकीनन पसंदि आया वरी घर जो बि कमकार अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू इरादा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजनि सो वेंदे वेंदे अहिड़ो हिकिड़ो भलो कलाम हुजे ऐं आवाज़ बि अहिड़ो भलो हुजे ताज मस्तानीअ जो आवाज़ हुजे हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आ माण्हुनि में आ माण्हू सो जाॾे पेर हुजे जाॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली धणीअ जो निगहबान हुजे सा सलामत हुजे सिंध सलामत हुजे हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ अवां सभिनी जो नाम हुजे अजूणी भेनर गुल फुला हो राडला